जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सूमर जे विर्त जी कथा अर्थात सूमर देवता जी कथा। त सभई प्रेम सां चओ शंकर भगवान जी जय, भोलेनाथ जी जय। हिकिड़े ॾींहुं भगवान शंकर कैलाश पर्वत ते पार्वतीअ सां गॾिजी चौपड़ रांदि करे रहियो हो। हुननि 5 ततनि जो पुतलो ठाहे हुन में पंहिंजे अपार शक्तिअ सां साहु विधो ऐं उन्हीअ जो नालो इंसाफ़ कंदड़ रखियाऊं। जेतोणीकि हर का रांदि भगवान शंकर पए खटी, पर तॾहिं बि उहो इंसाफ़ जो पुतलो ईअं ई पियो चवे त माता पार्वतीअ खटियो। भगवान शंकर नेठि पंहिंजी माया फेरी, जो हुन हिकदमि सच चई ॾिनो त पिता हमेशह खटंदो पिए रहियो ऐं माता हमेशह हाराईंदी पिए रही। इंसाफ़ जे पुतले जे वातां इहे अखर ॿुधी पार्वतीअ खे ॾाढो गुस्सो लॻो ऐं पुट खे पारातो ॾिनई त वञी कोड़ो थी। कोड़ जे दुख में व्याकुल थी पार्वतीअ जो पुटु झर झंग भिटकंदो रहियो। आख़िर अमरावती शहर में पहुची हिकु वण जे हेठां वेही रहियो। कुझु ॾींहंनि खां पोइ सावण महीने जे पहिरें सूमर ते के गोपियूं शंकर भॻवान जो विर्त रखी सॻड़ो ॿधी मोटियूं पए त हिकु गोपीअ जी नज़र हिन जहिड़े इंसाफ़ जे पुतले ते पई। गोपीअ खे दिलि में दया अची वई। सो छा कयईं जो हुन कोड़े जे सॼे हथ में सॻड़ो ॿधी कुटीअ लप खणी हुन जे वात में विधाईं। सदा शिव शंकर भोलेनाथ भंडारीअ जे अद्भुत कृपा सां हिकदमि उन जो कोड़ लही वियो। तॾहिं हुन कोड़े उन्हीअ गोपीअ खां पुछियो त भेण, हीअ सॻड़ो छाजो हो? गोपीअ चयसि त अदल, इहो सॻड़ो सदाशिव शंकर भोलानाथ भंडारीअ जो हो, जो सभई मनोरथ पूर्ण करण वारो रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे। हिन जी विधि हिन तरह आहे त सावण महीने जे पहिरें, ॿिए या चौथे सूमर ते शंकर भॻवान जो विर्त रखिजे। कणिक जो अटो, गुड़ ऐं गिहु टई सवा पाव या सवा सेर, मतिलबु त हिकु जेतिरो वज़न हुजे। हुननि मां हिकु जेतिरो अंदाज़ जा हिकु जेॾा 4 लॾूं ठाहिजनि। उन्हनि मां हिकु भॻवान शंकर खे भेट ॾिजे ऐं बाक़ी 3 लॾूं पंहिंजे कतब आणिजनि। कंहिं कुंवारीअ कन्या खां हेड़े रंग जूं कचे सुट जूं 4 तंदूं वटाए उनखे 4 गंढियूं ॾेई सॻड़ो ॿधिजे। वरी कार्तिक महीने जे पहिरें, ॿिए या चौथे सूमर ते शंकर महादेव जो विर्त रखिजे। साॻिए मथे नमूने 4 लॾूं ठाहे पंहिंजे कतब आणिजनि ऐं सॻड़ो छोड़िजे। एतिरो ॿुधी इंसाफ़ जो पुतलो पार्वतीअ जो पुटु मोटी पंहिंजे माता वटि कैलाश पर्वत ते आयो। पार्वतीअ पुछियुसि त पुटु, तूं हितां कोड़ो थी वियो हैं, उन्हीअ कोड़ जो पारातो तोथां कीअं लथो? इंसाफ़ जे पुतले माता खे मुंड खां वठी पिछाड़ीअ ताईं सारी वार्ता जीअं जो तीअं करे ॿुधाई। पोइ त पार्वतीअ बि अहिड़ो महापौतर विर्त जो पालन कयो। जेको बि सचे भाव, सचे निश्चय, सिक श्रद्धा सां मथे महापवित्र विर्त जो पालन कंदो, उन्हीअ जे मन जा सभई मनोरथ महारथ महादेव भोलानाथ पाण पूरा कंदो। हीअ विर्त सभिनी सुखनि जे ॾियण वारो रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे। सभई प्रेम सां भॻवान शंकर जी आरती करियो। सभई बोलियो प्रेम सां श्री शंकर भॻवान जी जय। अचो त आरती कयूं।